जा रहवासियों जीएसन हक़ मौजू अज जो असी तव्हां वटि आया आहियूं को प्रोग्राम को जलसो करण कोन आया आहियूं। अॼु आया आहियूं असीं असांजे प्री प्यारनि खे साईं शौकत खे ऐं साईं यार मोहम्मद खे मियां अलायार खे मुबारक ॾियणु जेके महबूब जी चांठ चुमी आया आहिनि, जेके इमाम हुसैन जी करबला में जेका शहादत थी आहे, जेका हक़ ऐं सच जो नारो आहे, हुसैनियत जो हक़ ऐं अलम आहे, उनखे चुमी आया आहिनि। असां उन्हनि जी उमत आहियूं, उन्हनि जो तसलसल आहियूं ऐं उहो हक़ जो झंडो असांजो सरवाण खणी निकितो आहे त सितम की न सहबो बग़ावत कबी सितमगर ला बर्पा क़यामत।